रब जी रज़ा खां सवाइ नाहे उथियो। मुंहिंजो कदम ओॾां उथियो आहे, मूं पग ओॾां भरियो आहे जेॾां मुंहिंजे रब जी रज़ा हुई। ॿिए पासे मूं पग नाहे भरियो, ऐं पग भरे जे करे वेही आहियां त मुसल्ले ॾांहुं वेही आहियां, ऐं नमाज़ जे लाइ वेही आहियां, ऐं कंहिंजी मदद करण जे लाइ वेही आहियां, ऐं कंहिं ग़रीब जी जेको आहे हिमायत करण जे लाइ, या सिर्फ़ महबूब मदनी जी को सुन्नत जी अदायगी करण जे लाइ। इन खां अलावा कंहिं बि दुनियावी मामलात में मुंहिंजो पग न आयो थियो। इन करे आउं लूली आहियां, मुंहिंजे हथनि सां आउं टुंडी लूली इन करे आहियां जो मुंहिंजो हथ बि करे रब जी रज़ा खां सवाइ न आहे हलियो। बेशक इन करे मुंहिंजे पे मूंखे लूली लंगड़ी अंधी ॿोड़ी मंडी छॾियो। मुंहिंजा सरताज गौर करियो, इन में असांखे सबक़ कहिड़ो हासिल थियो? अफ़सोस थिए थो, अफ़सोस थिए थो अॼु ग़ैरनि जा बच्चा अच्छी तरह से पर्दे में, जिन जो सिर्फ मामूली सीनो ढकियल हूंदो आहे खां पहिरीं, या मामूली कपिड़ो हूंदो आहे, उन्हीं जा बच्चा पर्दे में, ऐं असीं उन नबी जो कलमो पढ़ियूं, उन नबीअ जो कलमो पढ़ियूं जंहिंजे घर जी घंटी हिकिड़ो अंधो वॼाए थो, अब्दुल्ला बिन मक्तूम, मक्तूम, हज़रत अब्दुल्ला मक्तूम अंधो नाबीना है, घर जी घंटी वॼाए थो ऐं चवे थो या रसूलल्लाह अंदर अच। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा उथिए थी, अर्ज़ करे थी या रसूलल्लाह दर खोलिया। पाण फरमायो केर है? चई नाबीना, अवां जो सहाबी नाबीना है। पाण फरमायो तूं पर्दो कर पो खोल। या रसूलल्लाह हू ॾिसे नथो, चए ऊ नथो ॾिसे तूं ॾिसे थी, ऊ नथो ॾिसे तूं ॾिसे थी। कंहिंखे चवे पियो? ई अल्लाह जो हबीब कंहिंखे चवे थो? अम्मा आयशा सिद्दीक़ा मामूली आहे। अल्लाह उलमा खां पुछो जंहिंखां केतिरियूं हदीसूं अल्लाह जे हबीब जूं जिन जी रावी हज़रत अम्मा आयशा आहे, ऐं हिन इस्लाम जे अंदर सुन्नत रसूल जे अंदर कोई भी औरत गालिबन, मुझे ख्याल में गालिबन को भी औरत राविया एडी ना है जेडी हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा है। ये का मुहद्दिसीन इकराम हदीस वरती है उस सिर्फ हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा। ये लिखा बस साहबिया ने सब जो रावी है उम्मुल मोमिनीन में भी आहिनि, अहले बैत अतार में भी आहिनि, पर एतिरियूं वधीक हदीसूं जेकॾहिं कंहिंखां रिवायत थियूं आहिनि हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा, ऐं उनखे अल्लाह जो रसूल फरमाए थो त ऊ नथो ॾिसे तूं ॾिसे थी। हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा मथे को शक न आहे। असांजे लाइ सबक़ आहे, असांजी माउनि जे लाइ सबक़ आहे, असांजी भेणुनि जे लाइ सबक़ आहे, असांजी धीअरुनि जे लाइ सबक़। असीं चऊं था बाबा महिरबानी करे जेकॾहिं कंहिंखे चऊं था अबा पंहिंजी बचीअ खे पर्दो करायो, मूंखे थो चए मुंहिंजी बची में शक था करियो, मुंहिंजूं बचियूं नेक आहिनि, फलाणियूं अहिड़ियूं आहिनि। अबा महिरबानी करे घाघरीअ मंझि स्टेशन जे मथे रोड जे मथे असांजूं बचियूं खुली छाती हलनि थियूं, ही असांजे लाइ सही न आहे। ॾुखियो लॻे थो न, ॾुखियो लॻे थो न थोरो? अदब पर्दो ई असांजे घर जी देन आहे, ई असां ग़ुलामाने मुहम्मद जे घर जी देन आहे। अॼु ॿिया उनखे अपनाइनि था, असीं उनखां महरूम आहियूं। केॾी ॾुख जी ॻाल्हि आहे, असीं उनखां महरूम आहियूं। ई पर्दो ई जेको आहे सो अदब असां में हुअणु खपे। अॼुकल्ह हिकिड़ी वॾी बीमारी जेतिरे दफ़ा उनखे वॾी बीमारी चवां एॾी कम थींदी। उहो मोबाइल, असां टच मोबाइल पंहिंजी औरत खे ॾेई छॾिया, पंहिंजी नियाणी खे ॾेई छॾिया। हू नियाणी हुन मुंहिंजी ख्वाहिश ॾिसण पियो, उघाड़ो ॾिसण जो ख़बर आहे? गौर करियो, पर्दो भॻो या न? अॻे चवंदा असां टीवी न लॻायो, ॿा टीवी न लॻायो, को त टीवी में ग़ैर मर्दनि जा फोटो अचनि था, असांजी औरतूं ॾिसंदियूं, चवंदा या न? टीवी ते जिंद छुटी, मोबाइल टीवी खे कटियो, पर हाणे इहा मोबाइल कहिड़ी शइ जेको मोबाइल में न आहे। को ॾियो था पंहिंजी औरत खे, को ॾियो था नौजवान बचीअ खे, नौजवान न ऐं चवंदा असांजी नंढड़ी बची नौजवान कोन थींदी। जॾहिं तो नंढड़ी बची खे ॾेई छॾियो सवार चवंदी हाणे बि मूंखे खपे। ऐं तूं
चवंदा मुंहिंजी बच्ची नेक आहे, मुंहिंजी बच्ची, तुंहिंजी बच्ची हज़रत अम्मा फातिमा खां नेक आहे, तुंहिंजी बच्ची हज़रत अम्मा आयशा खां नेक आहे। जेकर इहो ख़्याल आहे त ॿुधी मर वई। तुंहिंजी बच्ची छा, तुंहिंजी न बल्कि पूरे जान जे बच्चे जी जेको आहे सो परदगी ऐं उन जी नेकी हिकिड़े पलड़े में रखो। सॼी औरतें जी नेकियूं हिकिड़े पलड़े में रखो। अम्मा आयशा सिद्दीक़ा ऐं हज़रत फातिमा ज़हरा जी ज़िंदगी जे हिकिड़े सेकंड जूं नेकियूं जेकॾहिं ॿिए पलड़े में रखंदा त हू हिकिड़े सेकंड वारियूं नेकियूं भारी थी पवंदियूं। छा सम्झंदासीं? असां पंहिंजो दिमाग़ केॾांहुं घुमायूं था? अल्लाह जो वास्तो ख़ौफ़ करियो, अल्लाह जो ख़ौफ़ करियो, अल्लाह जो ख़ौफ़ करियो। पंहिंजी बच्चियुनि खे पर्दा करायो, पंहिंजे बच्चे खे मोबाइल जी टच स्क्रीन न ॾियो, नेट वारा मोबाइल न ॾियो। ऐं जीअं चवां थो ॿिया बि मोबाइल न ॾियो। छो था मोबाइल, कहिड़ी ज़रूरत आहे? जेकॾहिं भाउ ॿार रहे थो, भाउ जो फोन आयो आहे, जेकॾहिं मामे जो फोन आयो आहे, जेकॾहिं नाने जो फोन आयो आहे, जेकॾहिं रिश्तेदार जो फोन आयो आहे त ॿिए जे फोन मथे ईंदो, ॿिए कंहिंजे फोन जे काके जे फोन मथे ईंदो, भाउ जे फोन मथे ईंदो, ॻाल्हि कराए पंहिंजी भेण खे। ख़ुदि खे फोन ॾियण जी, ख़ुदि खे टच मोबाइल ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हीअ असांजी वॾी ग़लती आहे। इन मथे असांखे अमल करणु खपे। ऐं जेकॾहिं असीं इन अल्लाह वारनि से मोहबत करियूं था, इन अल्लाह जे प्यारनि से मोहबत करियूं था त पोइ असीं वञूं केॾांहुं पिया? इहा असांजी मोहबत आहे छा? इहा मोहबत आहे? इहे असांजा नारा कूड़ा, इहे नारा कूड़ा ऐं ही कूड़ियूं मोहबतूं धोखो आहिनि। ही शैतान असांखे धोखो ॾेई ऐं ॿिए रस्ते वठी वञी वियो। इन खां बचो। सच्ची मोहब्बत उहा है, पक्की मोहब्बत उहा है जे मोहब्बत जे ज़रिए अवां पंहिंजे पाण खे सुधारियो। हज़रत अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह, उहो नेक आहे, उहो नेक आहे जे हिकिड़ो गटो सिर्फ़ सेव जो भरियो ऐं उन सेव जे हिकिड़े गटे खे माफ़ करण जे लाइ केतिरा महीना ख़र्च करे छॾे, केतिरो सफ़र कयईं, केतिरा ॾुख ॾिठई हिकिड़ो गटो माफ़ करण जे लाइ। ऐं उहा मां आहे हज़रत ख़ातून जन्नत, हज़रत फातिमा। उहा मां आहे जेको जंहिंजी ज़िंदगी अवां ॿुधी, जेको बज़ाहिर जीअं असां जूं औरतूं आहिनि उन हिसाब सां उहा अंधी ॿोड़ी लूली लंगड़ी आहे, पर रब तबारक व तआला जल शानहू इन ॿिनी जोड़े खे, इन मां बाप खे, इन एॾी परदगी, एॾी परहेज़गारी, एॾी तक़वा जॾहिं एॾी आहे, जॾहिं सिप साफ़ भेड़ी थिए थी दरिया जे अंदरि, साफ़ सिप जंहिंखे चवनि था उहे जॾहिं भेड़ी थिए थी ऐं पोइ जॾहिं उन में जनम वठे थो त पत्थर न हूंदो आहे, उहो हीरो हूंदो आहे। सिप में जेको निकिरंदो आहे, ॿई पुड़, हिकिड़ो पुड़ अबू साले मूसा जंगी दोस्त हुजे ऐं ॿियो पुड़ हज़रत अम्मा फातिमा हुजे। इन ॿिन्ही सिप जे पुड़नि में जेको हीरो निकिरे थो उन हीरे खे अब्दुल कादिर जीलानी चवनि था। जॾहिं अहिड़ा माउ पीउ आहिनि त पोइ उनजो पुटु अब्दुल कादिर छो न थींदो? भले जायूं मायरूं संधियूं साले हन, भले जायूं मायरूं संधियूं साले हन, मरदा ॾींहं माशर में उन्हनि ॾाछ मिलनि, ॿियनि वेचारियुनि ओजागाई अजाया कया। इन्ही माउनि खे ॾींहुं क़यामत जे ॾाछ मिलंदा, उन्ही माउनि खे ऐं उन्ही पीउनि खे जंहिंजो औलाद अब्दुल कादिर जीलानी आहे, जंहिंजो औलाद ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी आहे, जंहिंजो औलाद ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया आहे, जंहिंजो औलाद हज़रत बाबा फरीदुद्दीन गंज शकर आहे, जंहिंजो औलाद हज़रत दाता गंज बख्श अली हजवेरी आहे, जेके अल्लाह जा महबूब बंदा आहिनि, जिनी पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो हिकिड़ो लम्हो रब जी यादि में गुज़ारियो, अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारियो, मदीने वारे जी मोहब्बत में गुज़ारियो। इहे जेके अल्लाह जा बंदा आहिनि, इन्ही जे माउ पीउनि खे सवारे माशर जे मैदान में रब ॾाछ ॾींदो, इनाम ॾींदो। ॿिया ॿियनि वेचारियुनि ओजागाई अजाया कया। इहे ओजागा अजाया न थींदा जेकॾहिं असीं लाश टकर दवा थो। माउ ऐं पीउ बच्चे जी पहिरीं स्कूल ऐं पहिरियों मदरसो आहे। इन मुंहिंजे अखर मथे पे गौर करियो। माउ ऐं पीउ जी झोली बच्चे जी पहिरीं स्कूल ऐं पहिरियों मदरसो। साईं मुंहिंजो बच्चो
नमाज पढ़ाए को तो नहीं, फलाणो कम कराए को तो नहीं, नेक कम ना मुको वारा तो वराए को तो। अबा तू केतिरो नेक है? तुंहिंजे पुट जे करे तोखे तुंहिंजी घरवारी खे नमाज पढ़ंदे ॾिठी हूंदी त नमाज पढ़ंदो, क़ुरान जी तिलावत कंदे तो अवांजे मोह जा जे करे अवांजे बच्चे क़ुरान ॿुधो हूंदो त उहो क़ुरान जो कारी हाफ़िज़ थींदो इंशाअल्लाह। अवांजे करे झूठ ॻाल्हायो हूंदो, गिलाऊं कयूं हूंदियूं, गारियूं ॾिनियूं हूंदियूं, अवां मोह जा गंद ॻाल्हायो हूंदो त अवांजो पुट बि सवारे उहो ई ॻाल्हाईंदो। अवांजे करे नेक अल्फाज़ चया हूंदा त अवांजो पुट बि नेक थींदो। त भाउ, सभ खां पहिरियों मदरसो, सभ खां पहिरियों स्कूल, बच्चे जी जेका आहे उहो माउ पीउ जी झोली आहे। अल्लाह तबारक व तआला असांखे पंहिंजा बच्चा सुधारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो असांखे हिन प्रोग्राम में सबक हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन प्रोग्राम में सबक हासिल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंहिंजे पाण खे सुधारियो, बराए महिरबानी पंहिंजे पाण खे सुधारियो, नमाज़ूं कज़ा न करियो। असां वटां जेकर रुपयो वञे, 1000 रुपया विञाइजी वञे, या 10,000 रुपया चोरी थी वञे, या 100 रुपया जेकर वञे त हुनजो फिक्र थिए थो। 100 रुपया जेकर कोई शइ आऊं घाघरीअ में 150 जी वठी आयुसि, हाजी फतेह मोहम्मद चवे त साईं अवां ही 150 जी वठी आया, ही शइ त 100 रुपये में मिले थी, हाणे 4-5 ॾींहं 50 रुपया मूंखे सुम्हण किन ॾींदा। ओह 50 रुपया निकमा गोया, 50 रुपया निकमा गोया, फिक्र थिए थो। इन 50 रुपये जो फिक्र करण वारा बाना फजर जी नमाज जो फिक्र कर महिरबानी। मुझी नमाज फजर जी हली वई, अरे ये 50 रुपया न, तू 50,000 वापस कमाए सके थो, पर या जेका तुझी फजर जी नमाज वही आहे, अल्लाह जो कसम आहे, तू कज़ा करे सके थो, पर या नमाज तू अदा न थो करे सके, अदा न थो करे सके। तू इशा जी नमाज जी भी फिक्र कर, तू ज़ोहर जी नमाज जी भी फिक्र कर, तू असर जी नमाज जी भी फिक्र कर। हाफिज़ु अला सलावात व सलातिल वुस्ता, तमाम नमाज़न जी हिफाज़त करियो, असर यानी विची जी नमाज जी हिफाज़त करियो। अल्लाह जे रसूल फरमायो जंहिंजी विची जी नमाज कज़ा थी वई उनजो घर बार कुल तबाह थी वियो। आऊं नथो चवां, अल्लाह जे रसूल जो उनजा घर बार औलाद तबाह थी वियो, ये अल्लाह जो रसूल चवे तो। असी जो आऊं कदे कोई अखर जे करे मुंह में किनू कढा, तू मका मत ताजो अखर अगे जा सके। मोल साहब कोई कढे, तू अखर मत का मत, तू ने कई ताजो अखर अगे जा सके। ये पा चऊं था न, कोई बेचारो फकीर अखर कढे, मोल साहब खलीफो कढे, मोल साहब मोहम्मद यूसुफ साहब, न न मोल साहब तू ए किनू अखर मत अगे जा सके। इन चऊं था न, ए अखर कें कढियो है जेकड़ी विची नमाज घी वारा घर बार औलाद तबाह थे जासे। ए अखर क्या कढियो है? अबरी ये कढियो है फकीर या हाफिज साहब कढियो है, या ए अखर मौल साहब की जबान रो है? अरे ये अखर उन जो आहे वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे, वो जुबान जिसको सब कुन की कुंजी कहे, उस नाफिज हुकूमत पे लाखों सलाम। अल्लाह हज़रत फरमाए थो उहा ज़बान जे ज़बान के कुन जी कुंजी चो। कुन कहिड़ी शइ? रब फरमायो कुन, पूरो जहान पैदा थी वियो। रब फरमायो कुन फयकुन, पूरो जहान पैदा थी वियो हलियो। अरे अल्लाह जे महबूब जी उहा ज़बान जंहिं जा वही निकिरे थी, वही इलाही कुरान जंहिं में असीं ॿुधूं था, उहो पंहिंजी ज़बान से चवे थो त असर जी नमाज जंहिं छॾी उनजा मार घर तबाह थी विया। अञा असांखे यकीन कोन्हे। ॻाल्हायो विची नमाज असां मुंहिंजा केतिरा पढ़ंदा? कोई को पढ़ा नहीं ना आपने? अर्श जुम्बत फर्श जुम्बत न जुम्बत गुल मोहम्मद। अर्श लुटी सके थो, ज़मीन में ज़लज़लो अची सके थो, असीं पंहिंजी ॻाल्हि तां कोन हटंदासीं। विची नमाज असां मुंहिंजा केतिरा ॼणा पाबंदी कंदा? ॻाल्हायो पंहिंजो सारो घर बार केरु बचाइण चाहे थो? हिकिड़ी ॻाल्हि लास्ट करियां, ॻाल्हि ख़त्म कर, पर वो मारो शइ है न, हज़ारों बातों का रह रह के ख्याल आता है, हज़ारों बातों का रह रह के ख्याल आता है। ये असांजी माड़ाई वारा प्रोग्राम, असांजे इस्तक़बाल वारा प्रोग्राम, असांजा ॿिया प्रोग्राम ई पंहिंजी जॻह मथे, पर अल्लाह जो कसम ॾुख इहो है जो हिकिड़ी खामी जेकॾहिं असांखे कोई सुणाए त उहो टाइम भले बर्बाद थिए। हींअर मुंहिंजे कपिड़े मथे गोबर लॻल हुजे, छेड़ या किनाण लॻल हुजे, वो कोई धोए त ॿियो साईं थोड़ी देर कपिड़ा
धोई उतारिया तो भलो करे तो या गलत करे तो, या सही करे तो, भलो करे तो या गलत करे तो, सही करे तो न छो तो मुझे कपड़े में था धोए तो गोबर उतारे तो ये खामियों सिर्फ खामियों ना है यो असां मथे गंदा है उन उन्हीं ॻाल्हियुनि खे अहमियत ॾियो दिलि जान से ॿुधो जेको या जो गंद उतारे असांजो जेको गंद उतारे अल्लाह असांखे सही सोच अता फरमाए सही समझ अता फरमाए ऐं सुणी उन मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ॿुधो उन मथे अमल करियो नमाज़नि जी पाबंदी 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 करियो अल्लाह जो कसम आहे अल्लाह जो कसम आहे जेकॾहिं मूं वटि टाइम हुजे ऐं अवां वटि टाइम हुजे मूंखे 12 महीना ॾियो साईं लगातार ॿोलणो आहे त आउं सिर्फ़ु इहा खर चवंदो रहां नमाज़नि जी पाबंदी करियो नमाज़नि जी पाबंदी करियो 12 महीना वेठे वेठे जेकॾहिं चवां पियो नमाज़नि जी पाबंदी करियो नमाज़नि जी पाबंदी करियो त अॼु जे दौर जे मुताबिक़ मुंहिंजो जी न भरबो वञे नमाज़नि जी पाबंदी अल्लाह असांखे नमाज़नि जी तौफ़ीक़ आमीन जेकॾहिं दुनिया जे हिन माहौल खां बचणो आहे त मस्जिद खे सजदे सां भरे छॾे असांजो मस्जिदूं वैरान आहिनि त असांजा घर बि वैरान असांजो मस्जिदूं वैरान आहिनि त असांजा घर बि वैरान अल्लाह जे रसूल फरमायो उहो घर कब्रिस्तान आहे उहो घर बर्बाद आहे जंहिं घर में अल्लाह जो ज़िक्र न आहे पंहिंजे घर खे अल्लाह जे ज़िक्र सां आबाद करियो पंहिंजे घर खे अल्लाह जे ज़िक्र खे आबाद करियो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो असांखे तौफ़ीक़ अता फरमाए आमीन अहिड़ा प्रोग्राम हमेशा अता फरमाए जंहिंमें असीं कुझु हासिल करियूं जंहिंमें असीं कोई सबक हासिल करियूं अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।